बाबा केड़ा हाल है? खुश आयो जोर मजे में। दुआ है अमन अल्लाह या करम। तव्हां ॿुधायो सही थी वे त हिते सही थी वे। ॿियो ॿुधायो कुछ वेठा तैयार? खैर 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 अखबार में को खबरूं बबरूं आयूं अथई न? यार मुल्क जा हालात इंतई खराब थी पिया आहिनि जिन जो को अंदाज़ो ई न आहे। अच्छा हाँ छा पिया ॿुधाइनि अखबार वारा? अखबार वारा पंहिंजी अखबार वारो ॿुधाए थो त इंतई माशरो जेको आहे बिगड़ंदो वञे पियो। मुल्क जा हालात इंतई खराब थी विया हलिया आहिनि। सोनो हींअर तक़रीबन थी वियो आहे 3,76,700 रुपया फी डॉलर थी वियो आहे पंहिंजो 283 रुपया। इंतई गरीब माण्हू ऐं मिस्किन माण्हू जाम परेशान लॻो पियो आहे। अटो भी वञी चोट चढ़ियो आहे। 6,000 रुपया मण अटो लॻो पियो आहे। 200 रुपया किलो खंड लगी पई आहे। 500 रुपया किलो डाल्टो लॻो पियो। ॿुधा भला हाणे गरीब माण्हू रुली विया। असां जहिड़ा 500-800 दिहाड़ी करण वारा हाणे अटो वठूं खंड वठूं चांहि वठूं छा त करूं भला। ॾींहों ॾींहुं इहो हालात अहिड़ा ख़राब आहिनि। हिकिड़ा धंधा कोन्हे ॿियो त मरूं था यार। ॿियो असांजे मुल्क में माशाल्लाह अहिड़ा वज़ीर आज़म थिया आहिनि जेको पंहिंजो घर भरे ऐं गरीब माण्हू खे लताड़े मिकाड़े मञा किरोड़ो पइजे रुगो करप्शन करे मुल्क जो सफ़ा सत्यानाश करे छॾियो। हाणे तूं ॿुधा भला छा करणु खपे गरीब माण्हू खे? छा कंदासीं? सूर आहिनि इहो खाइणा आहिनि। ॿियो हाणे पंहिंजी ॿुधण वारो केरु आहे कोन हिते। पोइ हलूं पाण वज़ीर आज़म वटि हलूं शहबाज शरीफ वटि। हल त हलूं अॼु हुनजी त वठी करूं पोइ अॼु अटो ईअं ई आहे कोन करे। हाँ हा अॼु दिमाग़ ख़राब आहे।